बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मोहतरम नाज़रीन, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि। मोहतरम नाज़रीन, जीअं त हिकु रवायत मुताबिक़ 15 शवाल इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम जे शहादत जो ॾींहुं आहे। अॼु असांजो ही प्रोग्राम इमाम अलैहिस्सलाम जे शहादत जे सिलसिले में आहे त इमाम अलैहिस्सलाम जे मथां जेके मसाइब आया, जेके इमाम अलैहिस्सलाम मुसीबतूं सठियूं आहिनि, उन्हनि मुसीबतनि मंझां अॼु हिकु मुसीबत खे बयानु कंदासीं। मोहतरम नाज़रीन, तारीख़ में कंहिं बि हिकु ख़ानदान जे दर ते एतिरा दफ़ा बाह खणी माण्हू कोन आया आहिनि जेतिरा दफ़ा अहल बैत अलैहिस्सलाम जे दर ते आया आहिनि। ही दर ते बाह खणी अचण जो सिलसिलो मदीने मां दर सैयदा मां शुरू थियो ऐं इन खां करबला ताईं, ऐं करबला खां बाद हिकु दफ़े ॿीहर मुसलमान इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम जे दर ते बाह खणी आया। हिकु रवायत मुताबिक़ जेका मुख़्तलिफ़ किताबनि में नक़ल आहे, ईअं ई उसूल काफ़ी में अबवाब तारीख़ में जेका इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम जे तारीख़ खे जॾहिं शेख गुलैनी ज़िक्र कयो उते हिकु रवायत नक़ल कई। मुफ़ज़ल इब्न उमरू खां ही रवायत आहे त हिकु दफ़े मंसूर दुआनकी हसन बिन ज़ैद जेको मदीने ऐं मक्के ॿिन्हिनि शहरनि जो वाली हुयो, उन्ही ॾांहुं मुतवजह थियो ऐं उन्ही खे हुकुम जारी कयईं त ए इब्न ज़ैद, जाफ़र बिन मुहम्मद जे घर खे बाह ॾेई साड़े छॾ ऐं उन्ही सां गॾु इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम जे नाले चई उन्ही खे बि साड़े छॾ। हसन इब्न ज़ैद उन्ही मलऊन जे हुकुम ते अमल कंदे इमाम अलैहिस्सलाम जे घर खे बाह ॾेई छॾियो। जीअं ई इमाम अलैहिस्सलाम जे दर खे बाह ॾिनो, उहा बाह दर खां वधंदे जॾहिं दहलीज़ सादिक़ अलैहिस्सलाम ते पहुती त इमाम अलैहिस्सलाम घर खां ॿाहिरि निकिता आहिनि। हाणे रिवायत जा जुमिला आहिनि त इमाम अलैहिस्सलाम उन्ही घर खां निकिरंदे जिन्हनि शयुनि खे बाह लॻल हुई उन्हनि खे परे कंदे उन्ही बाह में हलंदे ॿाहिरि निकिता ऐं निकिरण खां पोइ इमाम अलैहिस्सलाम हिकु शेर पढ़ियो। इमाम अलैहिस्सलाम फरमायो, अना इब्नु अराक सरा, अना इब्नु इब्राहीम खलीलिल्लाह। हाँ, जॾहिं इमाम अलैहिस्सलाम जिन शेर जे तर्जुमे करण खां पहिरियां त हिकु किताब आहे, उन किताब जे मुसन्निफ़ सैयद अली आशूर अल आमली, हिन सैयद हिकु किताब लिखियो आहे 12 मासूम अलैहिस्सलाम जे सीरत ते। उन्ही सैयद हाशे में इन शेर जो तर्जुमो कयो, कुझु वज़ाहत कयईं त इमाम अलैहिस्सलाम जेको शेर पढ़ियो, अना इब्नु अराक सरा, हाणे हू लिखियो त अराक अरक जी जमा आहे, जी माना आहे पहाड़, ऐं सरा चवंदा आहिनि ज़मीन खे। हाणे इमाम अलैहिस्सलाम जेको फरमायो अना इब्नु अराक सरा, यानी मां ज़मीन जे पहाड़ुनि जो पुटु आहियां। यानी छा मतिलबु ज़मीन जे पहाड़ुनि जो पुटु आहियां? उन लिखियो आहे त पहाड़ुनि मां मुराद हिते अंबिया अलैहिस्सलाम आहिनि, जीअं उन अंबिया मां हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि आहिनि, हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम आहिनि, हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम आहिनि। लिहाज़ा इन्हनि अंबिया ॾांहुं इशारो कंदे, छो जो पहाड़ कंहिं बि शइ जी असल हूंदी आहे, कंहिं बि शइ जे बका, कंहिं बि वण जे बका जो ज़ामिन पहाड़ आहे। लिहाज़ा इमाम अलैहिस्सलाम उन अंबिया खे पहाड़ुनि सां तशबीह ॾिनो अथनि, दुनिया जे बका जा ज़ामिन उहे अंबिया आहिनि। लिहाज़ा आउं उन अंबिया जो फर्ज़ंद आहियां। अना इब्नु अराक सरा, मां इन ज़मीन जे पहाड़ुनि जो पुटु, इन नबियनि जो पुटु आहियां। अॻिते मां फरमाया त अना इब्नु इब्राहीम खलीलिल्लाह, मां अल्लाह जे दोस्त इब्राहीम नबीअ जो पुटु आहियां। हाणे अॻिते उहो लिखे थो सैयद त शायदि इन्ही जे करे इमाम अलैहिस्सलाम इहा निस्बत ॾिनी इब्राहिम अलैहिस्सलाम खे, उमूम खां बाद ॿीहर ज़िक्र कई जो इन्ही जे करे इमाम अलैहिस्सलाम इहो ॿुधाइणु चाहियो
त उन वक़्त जे निमरूद जेका बाह असांजे ॾाॾा इब्राहिम जे लाइ ॿारी हुई ऐं उहा बाह असांजे ॾाॾे जो कुझु बि न बिगाड़े सघी। मां बि उन इब्राहिम जो फर्ज़ंद आहियां। ए मंसूर दुआ न की तुंहिंजो बाह मुंहिंजो कुझु बि नथी बिगाड़े सघे। लिहाज़ा शायदि इन निस्बत खे नज़र में रखंदे ऐं लिखियो आहे त जॾहिं इमाम अलैहिस्सलाम जी ज़ुबान तां इहे शेर जारी हुआ, ही उहो वक़्तु हुयो जंहिं वक़्त में इमाम अलैहिस्सलाम उन ज़ालिमनि जे ॾिनल बाह मां गुज़री रहिया हुआ। अज़ीज़ान गिरामी, ही इमाम अलैहिस्सलाम जे मसाइबनि जी ज़िंदगी मां ही हिकु मसाइब आहे। इन खां अलावा बि कई एतिरा मसाइब इमाम अलैहिस्सलाम जी ज़िंदगी में आया जिन्हनि इमाम अलैहिस्सलाम खे बेहद रंजो अलम व तकलीफ़ में मुब्तला करे छॾियो। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।